वंदना, अॼु किचन खां कंप्यूटर ताईं ऐं कंप्यूटर खां स्पेस ताईं स्त्रीअ उॾाम भरी आहे। परिवार खे पालण लाइ हूअ घर खां ॿाहिरि त निकिती आहे, पर परिवार खे कहिड़ी दिशा में वठी वञिजे या समाज खे कहिड़ो मोड़ ॾिजे, इहा जवाबदारी बि स्त्रीअ पंहिंजे हथ में खई आहे। तव्हां जेको कुछ कंदा हुजो उन मां आनंद प्राप्त कयो। मुंहिंजी खुशनसीबी आहे जो जंहिं फील्ड में मुंहिंजो जुनून आहे उहा ई मुंहिंजी करियर बणी आहे ऐं इहा ई करियर मूंखे आनंद ॾिए थी। मूंखे इहा बि ख़ुशी आहे त इहा स्पोर्ट्स हिकु इंसान खे ॿिए इंसान सां जोड़े थी, ॿिनि देशनि जे रिश्तनि खे मजबूत बनाए थी। दुनिया सजी खे पंहिंजो कयाऊं, परसो अबाणो दिल मां कढाऊं। सिंधी लॾे आया, सिंधी छॾे आया, गॾु खणी आया, जोतियूं झूलेलाल जूं, जोतियूं झूलेलाल जूं। सिंधी खणी आया, छेॼूं अमरलाल जूं, छेॼूं अमरलाल जूं। असांजे जीवन में ईंदड़ समस्याऊं कॉमन आहिनि, पर उन्हनि समस्याउनि खे ॾिसण जो असांजो नज़रियो असांखे अलॻि थो करे। आडवाणी साहिब, मूंखे ख़ुशी आहे त अॼु मां तव्हां वटां हिकु ॻाल्हि सिखी थी वञा त पाण हालतुनि जा गुलाम न बणिजूं, पर हालतुनि खे गुलाम बणायूं। मुंहिंजो ईअं चवणु आहे त पंहिंजी जातीअ, पंहिंजी ॿोली ऐं पंहिंजी क़ौम जो फ़ख्रु हुअणु खपे। जेकॾहिं तव्हां उहो फ़ख्रु न वठंदा त तव्हां असली इंसान कोन आहे। इट इज़ बेटर टू बी रियल देन इमिटेशन। मां सॼी दुनिया में घुमो आहियां, असां वांगुरु केतिरा ई ॿियूं ज़ातियूं आहिनि जिन खे पंहिंजो प्रांत कोन्हे, पर उहो पंहिंजे आइडेंटिटी खे कोन था विसारनि। जॾहिं मां अमेरिका वियुसि, जॾहिं मां हुनखे चवंदो हुउसि त आई एम प्राउड टू बी इंडियन, दे वर हैप्पी टू गिव मी रिस्पेक्ट। त इहो ई मूंखे मैसेज सिंधी नौजवान खे चवणो आहे, तव्हां किथे बि रहो, भारत में रहो, अमेरिका में रहो, जापान में रहो, किथे बि रहो, फ़ख्र सां चओ तव्हां भारती आहियो, तव्हां सिंधी आहियो। लख किरोड़ कमाए ॼाणनि, नेकीअ लाइ लुटाए ॼाणनि। लख किरोड़ कमाए ॼाणनि, नेकीअ लाइ लुटाए ॼाणनि। मुश्किल कन आसान सिंधी, आहे क़ौम महान सिंधी। सारे जग जो शान सिंधी, आहे क़ौम महान सिंधी। पार्टीशन खां पोइ पंहिंजा सिंधी भारत जे अलॻि अलॻि प्रांत में या विश्व जे अलॻि अलॻि देशनि में वञी वसिया। उहा उन्हनि जी मजबूरी हुई। जिते जिते वसिया उतां जी लोकल भाषा ऐं संस्कृतीअ खे हुननि अपनायो, उहा हुननि जी ज़रूरत हुई। ॿियनि भाषाउनि ऐं संस्कृतियुनि खे मान ॾियण में को हर्ज कोन्हे, पर मंगा बा हर सिंधी पाण खे जाचे ऐं ॿुधाए त पंहिंजी भाषा ऐं संस्कृतीअ खे पाथीरो रखी उनखे भुलाए छॾे त छा इहो सही आहे? सरला, हिन समाज में धर्म ऐं शादी लफ़्ज़नि जो मज़ाक उॾायो वियो आहे। विवाह रूपी नाते सां पाण खे जोड़े हिकु कुमारी मिट माइट, साहेड़ियूं, यादगिरियूं ऐं ॿिया अनेक मोह त्यागे थी। उहा पंहिंजो नालो ऐं अस्थि पंहिंजे पतीअ जे नाले ऐं अस्थि में गुम करे थी। ऐं साम्हूं जे हुनखे प्यार ऐं इज़त मिलनि था त मां वरी बि शादीअ जे बंधन खे मान ॾियण लाइ तयारु थी सघां थी, पर औरत सां शादी करे मथस महिरबानी करण जो ठप्पो हणण वारे ख्याल खां ई मूंखे नफ़रत आहे। जेकॾहिं हिकु ॻाल्हि असां सभिनि खे इकठो करे सघे थी त उहा आहे असांजी ॿोली
इन करे ॿई हथ ॿधी तव्हां मां हिक हिक खे वेनती कंदुसि त पंहिंजनि घरनि में पंहिंजनि ॿारनि सां सिंधी ॿोलीअ में ॻाल्हायो, ॿियूं ॿोलियूं भले सिखो, ज़रूर सिखो, पर सिंधी ॿोली न विसारियो। जल जात सां सभु पूजारी, सिंधु त घणी बाझारी। जल जात असां सभु पूजारी, सिंधु त घणी बाझारी। दूल्ह जी जोत जलाइण वारा सिंधी।